अस्सलाम वालेकुम। सिंधी टीचर सिलसिले जे लाइ हिकु नओं सबक़ खणी वरी हाज़िर आहियां। इन खां पहिरियों असां पढ़ी चुका आहियूं त ग्रामर छा आहे, ग्रामर छो सिखिजे ऐं अखर लफ़्ज़ ऐं जुमला छा थींदा आहिनि। इहो असां पहिरें सबक़ में करे आया आहियूं। अॼु असांजो नओं सबक़ आहे। अॼु असां इन में पढ़ंदासीं या सिखंदासीं या ॻाल्हाईंदासीं ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि जे बारे में। ॻाल्हाइण जा लफ़्ज़ ॾिसो, सॼो ॾींहुं असां जेको कुझु ॻाल्हायूं था, लफ़्ज़ था ॻाल्हायूं, जुमला था ॻाल्हायूं, उन्हनि में अखर शामिल आहिनि, त इहा असांजी जेका रोज़मर्रा जी ॿोली आहे, इन्हनि लफ़्ज़नि खे, इन्हनि जुमलनि खे ग्रामर जे मुताबिक़ मुख़्तलिफ़ जुज़नि में, मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायो वियो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहायो वियो आहे। हाणे उहे मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि या हिसा आहिनि या जुज़ आहिनि, उहे केतिरा आहिनि त ग्रामर जे मुताबिक़ ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि। यानी इन सॼे ॾींहं में असां जेको कुझु ॻाल्हायूं था, उन्हनि लफ़्ज़नि खे 8 हिसनि में, 8 क़िस्मनि में विरहायो वियो आहे। उहे 8 क़िस्म कहिड़ा आहिनि? उहे 8 क़िस्म आहिनि इस्म, ज़मीर, सिफ़त, फ़ैल, ज़र्फ़, हर्फ़ जर, हर्फ़ जुमिलो, हर्फ़ निदा। सो इन्हनि 8 लफ़्ज़नि ते असांजी सॼे ॾींहं जी या रोज़मर्रा ज़िंदगीअ जी ॻाल्हि ॿोल मुश्तमिल आहे, ॿधियल आहे। असां इहो ई ॻाल्हाईंदा आहियूं। असांखे इहा ॿी ॻाल्हि त ख़बर न पवंदी आहे, न असां हिसाबु रखंदा आहियूं त असां सॼे ॾींहं में इस्म घणा ॻाल्हाया, फ़ेल घणा ॻाल्हाया। ठीकु आहे, सो इहो असां न सोचींदा आहियूं। पर जॾहिं बि का ॿोली सिखबी आहे, जॾहिं बि का ॿोली पढ़बी आहे, जॾहिं उनखे सही नमूने सम्झण जी कोशिशि कबी आहे, त असांखे इहा ॼाण रखणु ज़रूरी आहे त ग्रामर जे मुताबिक़, ग्रामर जे क़ाइदे ऐं क़ानून जे मुताबिक़ लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि खे घणनि हिसनि ऐं क़िस्मनि में विरहायो आहे। सो अॼु असां ॻाल्हाईंदासीं पहिरें लफ़्ज़ ते। ॻाल्हाइण जो पहिरियों लफ़्ज़ आहे इस्म। इस्म जेको आहे, इस्म जी वस्फ़त हाणे असां पढ़ूं। हिकिड़ी शइ यादि रखो त वस्फ़ूं जेके बि आहिनि ग्रामर जूं, ईअं खणी सम्झो जीअं मैथ्स में फार्मूला हूंदा आहिनि न, मैथ्स जा फार्मूला फिक्स थियल आहिनि। असां फार्मूलो न मटाए सघंदा आहियूं, पर असां फार्मूले में मिसाल मटाए सघंदा आहियूं, एग्ज़ाम्पल्स चेंज करे सघंदा आहियूं। फार्मूलो न मटाए सघिबो आहे। मिसाल जे तौर ते अॼु असां जीअं पढ़ंदासीं इस्म, त हीअ बि सम्झो त हाणे असां ॿोलीअ जा फार्मूला पिया पढ़ूं। ठीकु आहे। सो इस्म जेको आहे अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, इन जी माना आहे नालो। ऐं उर्दू में बि ख़ासि करे जीअं पुछियो वेंदो आहे तव्हांजो इस्म शरीफ़, आपका इस्म शरीफ़ क्या है, त माना तव्हांजो नालो छा आहे। इस्म जी माना आहे नालो, ऐं इहो अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। त हाणे असां जॾहिं ग्रामर में इस्म छा खे था चऊं, असां ग्रामर में इस्म था चऊं त कंहिं बि माण्हू, जाइ, शइ, शहर, जानदार तोड़े बेजान शइ जे नाले खे इस्म चइबो। माण्हू, जाइ, शहर, शइ, बेजान या जानदार शइ। जानदार शयुनि में वण ॿूटा बची था वञनि, जानवर, पखी, इंसान। बेजान शयुनि में घर, जायूं, ठीकु आहे, ऐं असांजे इस्तेमाल जो सामान, मुख़्तलिफ़ शहरनि जा नाला, इहे सभु अची था वञनि। सो मिसाल असांजो वठंदासीं त जानदार ऐं बेजान शयुनि जो ऐं माण्हुनि जो। मिसाल, माण्हुनि जो नालो अहमद, असलम, अकबर, इहे नाला आहिनि। या औरतुनि जा नाला हिना, सना, बीना वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ जीअं आहिनि त शहरनि जा नाला कराची, सखर, हैदराबाद, लाड़काणो, इस्लामाबाद। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे के शइ जो नालो, खट, कुर्सी, मेज़, भित, किताब, कलम, पेंसिल वग़ैरह, इहे सभु शयुनि जा नाला आहिनि। ऐं जानदार ऐं बेजान शइ, उन में जीअं मूं तव्हांखे चयो त वण, बकरी, उठ, तिॾो, पोपट, माकोड़ो, इहे सभु अची विया, खजी। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते। ऐं जॾहिं बि मिसाल लिखिजे, 2, 3, 4 मिसाल लिखबा, 8 मिसाल लिखबा, त उनजे पोयां वग़ैरह वग़ैरह लिखणु ज़रूरी हूंदो आहे या चवणु ज़रूरी हूंदो आहे। इन जी माना इहा थी, इन वग़ैरह वग़ैरह लिखण जो मक़सदु इहो आहे त ॾिसो, मिसाल जेके आहिनि न, उहे हज़ारे आहिनि, बेशुमार अणॻणिया मिसाल आहिनि। असां पोइ केतिरा मिसाल लिखंदासीं, 2, 4, 8, 10 लिखंदासीं, पोइ आख़िर में लिखंदासीं वग़ैरह वग़ैरह। इन जो मतिलबु हूंदो आहे त अहिड़ा ॿिया बि केतिरा ई आहिनि। वग़ैरह लिखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त मिसाल असां 2, 4 मिसाल लिखी, पोइ आख़िर में लिखंदा आहियूं वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे। सो इहे 2, 4 मिसाल लिखण खां पोइ वग़ैरह वग़ैरह, यानी अहिड़ा ॿिया बेशुमार आहिनि। छो त असां सभु त हिते मेंशन नथा करे सघूं, सभु त नथा हिते ॼाणाए सघूं असां। इन करे असां कुझु मिसाल ॾींदा आहियूं जंहिंसां ॻाल्हि सम्झ में अचे। उनखां पोइ इस्म खे कुझु क़िस्मनि में विरहायो वियो आहे। इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि? इस्म जा 3 क़िस्म, ग्रामर जे मुताबिक़ इस्म जा 3 क़िस्म आहिनि। पहिरियों आहे इस्म आम, ॿियो आहे इस्म ख़ासि, ऐं टियों आहे इस्म ज़ात। हाणे सभिनी खां पहिरियों अचूं था इस्म आम ते। इस्म आम, कंहिं बि जानदार तोड़े बेजान शइ जे आम नाले खे इस्म आम चइबो आहे। हाणे आम नाले
कहिड़ा आहिनि जीअं माण्हू त इलाही आहिनि, वण बि इलाही आहिनि, केतिरनि ई क़िस्मनि जा आहिनि, ठीकु आहे, पखी बेशुमार आहिनि, किताब इलाही आहिनि, माण्हू किताब वण घर मस्जिद स्कूल शहर इहे सभु आम नाला आहिनि, छो त इन्हनि नालनि जूं इलाही सारियूं ॿियूं बि शयूं ॿियूं बि जायूं मौजूदु आहिनि, हिक खां वधीक मौजूदु आहिनि, इन करे असां चवंदासीं इस्म आम। कंहिं बि जानदार तोड़े बेजान शइ जे आम नाले खे इस्म आम चइबो, जंहिंजा मिसाल मूं तव्हांखे ॿुधाए। हाणे अचूं था इस्म ख़ासि। कंहिं बि जानदार तोड़े बेजान शइ जे ख़ासि नाले खे चइबो आहे इस्म ख़ासि। हाणे जीअं असां चयोसीं माण्हू त इलाही आहिनि, करोड़े अरबे माण्हू आहिनि दुनिया में, ठीकु आहे, सो पर जेकॾहिं असां चऊं क़ाइदे आज़म त उहो हिकिड़ो आहे, इहो नालो या सुञाणप इहे लफ़्ज़ हिकिड़ी शख़्सियत जे लाइ मुक़ररु थियल आहिनि। ऐं जेकॾहिं असां चऊं शाह अब्दुल लतीफ़ भुट्टई उहो बि हिकिड़ो ई आहे, अब्दुल सत्तार ईदी हिकिड़ो ई आहे, ॿियो त को ईदी कोन्हे, ॿियो त को भुट्टई कोन्हे, त इहे थींदा ख़ासि, इहे थींदा इस्म ख़ासि, इहे माण्हुनि जा ख़ासि नाला आहिनि। या मिसाल जे तौर ते अकबर बादशाह, हाणे बादशाह चवंदासीं त उहो थी वेंदो इस्म आम, छो त बादशाह कहिड़े बि मुल्क जो कहिड़ी बि क़ौम जो कहिड़े बि दौर जो थी सघे थो, पर जॾहिं चवंदासीं अकबर बादशाह त उहो इस्म ख़ासि थींदो, छो त अकबर बादशाह हिकिड़ो ई हुयो ऐं उहो हिकिड़े ई ज़माने में मौजूदु हुयो। ऐं अहिड़ी तरह सां जेकॾहिं असां चऊं था किताब, त किताब लफ़्ज़ जेको आहे इस्म आम आहे, किताब बेशुमार करोड़े किताब आहिनि दुनिया में, पर जेकॾहिं असां चऊं क़ुर शरीफ़ उहो त हिकिड़ो आहे, उहो इस्म ख़ासि थी वेंदो, हिकिड़ो ॿियो कोई न आहे। जेकॾहिं चऊं शाह जो रिसालो, गीता, बाइबल, इहे जेके आहिनि किताब हिकु हिकु आहिनि, हिकिड़े मख़सूस किताबनि जा नाला आहिनि, उन्हनि जहिड़ो ॿियो कोई किताब न आहे, इन करे इहे सॾिबा इस्म ख़ासि। या अहिड़ी तरह सां शहर आहिनि, शहर चऊं था त पोइ त नंढा वॾा बेशुमार शहर आहिनि दुनिया में, पर असां चऊं था कराची, इस्लामाबाद, हैदराबाद, ठीकु आहे, या न्यूयॉर्क, या अहिड़ा ॿिया इंटरनेशनल जेके शहर आहिनि उहे हिकु हिकु आहिनि, उहे इस्म ख़ासि सॾिबा। असां जीअं कराची खे कराची चऊं था त असां सखर खे कराची नथा चई सघूं, सही आहे, छो त उहो हिकिड़े मख़सूस शहर जो नालो आहे, उहो ॿिए ते नथो रखी सघिजे, ईअं शहरनि जा नाला आहिनि। ऐं बेजान ऐं जानदार शयुनि जा नाला, उन में जीअं पखी चऊं था, पर जेकॾहिं असां चऊं मोर त मोर इस्म ख़ासि आहे, पखी इस्म आम आहे, छो त पखी त इलाही आहिनि, पर मोर हिकिड़े क़िस्म जे पखीअ जो नालो आहे, तोतो हिकिड़े क़िस्म जे पखीअ जो नालो आहे, ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह सां जेकॾहिं चऊं था वण त बेशुमार वण आहिनि, पर असां चऊं था खजीअ जो वण, या असां चऊं था अंब जो वण, त हाणे खजीअ खे त अंब न चई सघिबो, न को निम खे अंब चई सघिबो, अंब त सिर्फ़ु अंब जे वण खे चइबो, इन करे इहे थींदा इस्म ख़ासि। टियों आहे हाणे इस्म ज़ात। इस्म ज़ात खे थोरो ध्यान सां सम्झिजो। ॾिसो, जीअं असां पढ़ियोसीं त इस्म जी माना आहे नालो, ठीकु आहे, पोइ नाला रुॻो जानदार शयुनि जा ऐं बेजान शयुनि जा न हूंदा आहिनि, या नाला रुॻो शहरनि जा ऐं माण्हुनि जा न हूंदा आहिनि, बल्कि नाला जेके हूंदा आहिनि कमनि जा बि नाला हूंदा आहिनि, कुझु हालतुनि जा बि नाला हूंदा आहिनि, कुझु ख़ासियतुनि जा बि नाला हूंदा आहिनि। त असां वटि जेको टियों क़िस्म आहे इस्म जो, उहो आहे इस्म ज़ात। कंहिं बि कमु, हालत ऐं ख़ासियत जे नाले खे इस्म ज़ात चइजे थो, ठीकु आहे। हाणे कम कहिड़ा आहिनि, मिसाल जे तौर ते पढ़णु कमु आहे, पर असां चवंदासीं पढ़ाई, हू पढ़ाई पियो करे या मां पढ़ाई थी कयां, त पढ़णु थींदो फ़ेल थी वेंदो ऐं पढ़ाई थी वेंदो इस्म ज़ात। अहिड़ी तरह सां जेके सिबणु कमु आहे, पोइ असां सिलाई चवंदासीं, उन कम जो नालो सिलाई, उहो सिलाई पई करे या दर्जी सिलाई पियो करे, ठीकु आहे, त सिलाई थींदो इस्म ज़ात। अहिड़ी तरह सां खेॾणु कमु आहे, छा खेॾिबो आहे, रांदि खेॾिबी आहे, रांदि इन कम जो नालो आहे, ॿार रांदि पिया खेॾनि, ठीकु आहे, त इहे कमनि जा नाला आहिनि, अहिड़ा बेशुमार कम आहिनि। उनखां पोइ जीअं आहे त हालतुनि जा नाला, हालतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, जवानी, ॿुढ़ाइप, ठीकु आहे, आज़ादी, ग़ुलामी, ज़ईफ़ी, तंदुरुस्ती, बीमारी, इहे हालतुनि जा नाला आहिनि। इहे मुख़्तलिफ़ इंसान जी हालत हूंदी आहे, बीमारी जी हालत, ॿुढ़ाइप जी हालत, जवानी जी हालत, ग़ुलामी जी हालत, आज़ादी जी हालत, ठीकु आहे, त इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे हालतुनि जा नाला आहिनि। उनखां पोइ आहे जीअं भलाई, चङाई, सियाणप, सावक, सफ़ाई, इहे सभु जेके आहिनि इहे आहिनि ख़ासियतुनि जा नाला, इहे ख़ूबियूं आहिनि, इहे क्वालिटीज़ आहिनि, इहे चङायूं आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं चवंदासीं चङो त थी वेंदो सिफ़त, पर चङाई थींदो इस्म ज़ात, भलो सिफ़त पर भलाई इस्म ज़ात, साओ चवंदासीं त सिफ़त थींदो, पर सावक चवंदासीं त इस्म ज़ात। सो इस्म ज़ात छा खे चइबो आहे, कंहिं बि कमु, कंहिं बि हालत ऐं ख़ासियत जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे।
सो अॼु असां पढ़ियोसीं इस्म जे बारे में। इस्म अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, उनजी माना आहे नालो, ऐं इस्म जा 3 क़िस्म आहिनि। उहे 3 मां तव्हांखे चङी तरह सां सम्झाया आहिनि, सम्झाइण जी बल्कि कोशिशि कई आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो इस्म जा कहिड़ा 3 क़िस्म आहिनि, इस्म आम, इस्म ख़ासि ऐं इस्म ज़ात। सो मूंखे उमेद आहे त अॼु जो ही सबक़ तव्हांजी सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं कुझु रहिजी वियो आहे, कुझु सम्झ में नथो अचे त कमेंट करे सघो था, मूंखां पुछी सघो था। मां पूरी कोशिशि कंदमि तव्हांजे सवाल जो जवाबु ॾियण जी। ऐं जेकॾहिं मुंहिंजी का भुल हुजे, का ग़लती हुजे त उहा तव्हां मूंखे गाइड कयो, उहो तव्हां मूंखे ॿुधायो त किथे मां ग़लति आहियां, त उनखे मां ज़रूरु सही करण जी कोशिशि कंदमि। छो त मुंहिंजी वीडियोज़ रुॻो ॿार त कोन ॾिसंदा, यकीनन कुझु टीचर्स बि ॾिसी सघनि था, कुझु वालदेन बि ॾिसी सघनि था। सो हिक ॿिए खां सिखबो आहे, सॼी उमिरि सिखबो आहे, त इहो को मसइलो न आहे। तव्हां मूंखे गाइड करे सघो था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां मिलंदासीं। इहो असांजो सिलसिलो जारी रहंदो। तेसिताईं अल्लाह वाहे।